नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू व इरादो न्यूज़ जे नुमाइंदे सखी सरदार चारण जी दादू में पुलिस मुक़ाबलो एक ॼणो मारिजी वियो। ख़ुदाबाद थाणे जी हद में मुबीना पुलिस मुक़ाबलो एक ॼणो मारिजी वियो आहे। एसएसपी डॉक्टर समीउल्लाह सूमरो जो चवणु आहे त चेकिंग दौरान ॿिनि मोटरसाइकिलुनि ते सवार 4 हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग कई आहे। एसएसपी दादू जो वधीक चवणु आहे त फायरिंग जी ॾे-वठ में पंहिंजे ई साथियुनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। पुलिस जे मूजिबि पुलिस जे वधीक नफ़री तलब कई वई आहे। इलाइक़े जी नाकाबंदी कई वई आहे। पुलिस मुताबिक़ फ़ौरन ऐं पुलिस विच में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त पुलिस इहो बि चयो आहे त मारिजी वियल जी सुञाणप न थी सघी आहे। लाश सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो आहे। मारिजी वियल हथियारबंद फ़ौरू जो पोस्ट कयो पियो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया। अल्लाह हाफिज़।